अस्सलाम वालेकुम याली मदद किया होता उम्मीद थी क्या तो सब ठीक होंदा माया ताजी पांजी सिंगर कोमल नास जी व्यूअर्स हिन अदा कमेंट्स कयो आहे त लगे तो शर जी शागिर्द आहे जी न मां उन्हनि जी शागिर्द न आहियां तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां त जेको माशूक शर अदा आहे उहो मुंहिंजो भाउ आहे ऐं काफ़िनि माण्हुनि कमेंट्स कया मुंहिंजी वीडियो ते काफ़िनि लिखियो त उनजी ज़ाल आहे काफ़िनि लिखियो त उनजी भेण आहे काफ़िनि लिखियो त उनजी शागिर्द आहे त जंहिं ॻाल्हि जी तव्हांखे ख़बर न हुजे तव्हां जंहिं ॻाल्हि खां वाक़िफ़ु न आहियो त उन ते तव्हां कमेंट्स ग़लति न कंदा कयो महिरबानी करे अॼु जेको आहे मां तव्हां सभिनि खे मां चयमि त मां ॿुधाईंदी हलां हक़ीक़त त जी हा उहो मुंहिंजो भाउ आहे ऐं अलाह साईं मुंहिंजे भाउ खे कामयाबु कयो आहे ऐं अञा वधीक कामयाबु करे जेके माण्हू सड़नि था उहे सड़ंदा रहनि असांखे को फ़र्क़ु नथो पए बाक़ी जेके असां सां प्यार था कनि असांखे लाइक था कनि असांखे जेको फॉलो था कनि उन्हनि जी वॾी महिरबानी थैंक यू ईअं ई असांखे प्यारु ॾींदा रहो।